अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। दातार सिंध मांजी पर हीअ क़ौम गदागरवा गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िक्रया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िक्रया दातार सिंध हाँ नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शामिल कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि मदेजी, लखी, ड्रखण, गड़ियासीन तोड़े ॿियनि शहरनि में क़ाइम एहसास किफ़ालत सेंटरनि ते लुटमार जारी आहे। ग़रीब मिसकीन औरतूं दरबदर। सेंटर इंचार्जनि पारां फ़ी माण्हूअ खां 500 खां 1000 ताईं खुलेआम कटवती जारी। हद जे SHOs, मक़ामी इंतज़ामिया, सरकर्दा सहाफ़ियुनि, बैंक अमले तोड़े ॿियनि लाॻापियल अमालदारनि पंहिंजो हिसो पती वठण बैदि सेंटर इंचार्जनि खे खुलेआम ग़रीब ऐं बेसहारा अमड़ियुनि भेनरुनि खे लुटमार जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो। वॾे रोज राड़े तोड़े एहतजाजनि बावजूदि मदेजी शहर सां तालुक़ रखंदड़ एहसास किफ़ालत सेंटर जे इंचार्जनि मुजीब जूणे जो ऐं वकार कलोड़ो लुटमार बंदि न कई। शहर जे सुजान धुरियुनि DC शिकारपुर, असिस्टेंट डायरेक्टर एहसास किफ़ालत अब्दुल कादिर महर, अमीर अली डर, डायरेक्टर एहसास लाड़काना रही बख्श राठौड़, मैडम सानिया मिर्ज़ा ऐं ॿियनि वस वारनि खां फौरी कार्रवाई जी घुर कई आहे। अब हिन खे 12,000 जो न तव्हां 10,500 कीअं था ॾियोसि? 10,500 कीअं था ॾियोसि? 12 जोस न 12 जोस न 11,500 कीअं था ॾियोसि? छो 11,500 छो तव्हां पैसा जो हलायो न असां पैसा छो असां बि वेठा आहिनि दाड़े फुरू कयूं वेठा आहिनि अचनि 12,000 था ॿ साईं जा कुल 10,000 था ॾियनि के 8,000 था ॾियनि के 7,500 था ॾियनि। इहो अधु पुलिस थी खाए अधु साईं के जा साह पी था खाइनि ग़रीब काॾे वञनि। असांजा बि 3,000 कटिया अथऊं। घर जा मुंहिंजे अमर जा 3,000 कटिया अथऊं। गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िक्रया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िक्रया अखियूं हलूं झुकाए गोॾनि में मुंहुं लिकायो अखियूं हलूं झुकाए गोॾनि में मुंहुं लिकायो शह पर बि कीअं वटजनि ज़ालूं पया पिनायूं शह पर बि कीअं वटजनि ज़ालूं पया पिनायूं मासी का चाची मामी का भेण का धीअर आ गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िक्रया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िक्रया ख़ैरात ॾींदा वासी ख़ैरात ते लॻाई ख़ैरात ॾींदा हासी ख़ैरात ते लॻाई ओ हुकुमरान पलखनि को शर्म कोन आई ओ हुकुमरान पलखनि को शर्म कोन आई अंगूठो क़ौम उथंदी जंहिंमें पिनण जी पर आ गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िक्रया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िक्रया ॿिया धूड़ वञी मुंहिंजी त सिंध बचायो
ॿिया धूड़ वञी पाइल मुंहिंजी त सिंध बचायो एॾी अमीर सिंध जूं एॾी अमीर सिंध जूं छो था लॻूं लॻायो एॾी अमीर सिंध जूं छो था लॻूं लॻायो नंगपाल सॾ बहासी अॼु नंग दर बदरिया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िकिरया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िकिरया सोचा त साहु घुटिजे रग रग कोई मरोड़े सोचा त साहु घुटिजे रग रग कोई मरोड़े गैरत हणे थुकूं ॼणी ॾे थी बुझा घरोड़े गैरत हणे थुकूं थी ॾे थी बुझा घरोड़े ठाहो का सॾ बहासूं ठाहो का ॾाढा सॾजूं बस में न पंहिंजो घर आ गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िकिरया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िकिरया गुरबत जी ख़बर नाहे गैरत त कोन बचंदी गुरबत जी ख़बर नाहे गैरत त कोन बचंदी जा पेट भरे पिन ते हक़ कीअं वठी सघंदी जा पेट भरे पिन ते हक़ कीअं वठी सघंदी हथ साण ज़मीरनि जी ॼण खोटणी कबरया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िकिरया गैरत मां कढी छॾियो ख़ैरात जे फ़िकिरया हथ खे टंगे डिबाई जे पेट खे भरी दियो ओ टंगे डिबाई जे पेट खे भरी ॾियूं पिनड़ा कंदियूं पैदा कुंधर की। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।